अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सगन माहिया हिराबासी सब खां पहिरियों हलंदासीं हेडलाइंस की तरफ। सिंध समा वारे वज़ीर शर्जील मेमण दावा कई आहे त सिंध हुकूमत ऐं वॾे वज़ीर बोर्ड मुतासिरनि सां जेके वाइदा कया आहिनि उहे पूरा करे रही आहे। MQM जा जाइज़ मुतालबा मञिया विया आहिनि, उन्हनि जा ख़दशा बि ख़त्म कया वेंदा। पीपल्स पार्टी सिर्फ़ मोहब्बत जी ॿोली सम्झंदी आहे, ॿी का बि ॿोली नाहे सम्झंदी। पाकिस्तान पीपल्स पार्टी के सीनियर अगवाणी ज़राअत बाबत सलाहकार मंजूर वसाण नए साल में नई अॻकथी करे छॾी। मंजूर वसाण चयो आहे त नवाज़ शरीफ हिन साल वतन वापस ईंदो। इमरान खान जो को मुस्तक़बिल नाहे, मुश्किलातूं मथस लामारा ॾेई रहियूं आहिनि। मां इमरान खान खे कंहिं न कंहिं भित जे अंदरि क़ैद ॾिसां थो, हू हिन साल सिंध या बलोचिस्तान जी जेलनि में हूंदो। सिंध जे तवानाईअ वारे वज़ीर इम्तियाज़ शेख चयो आहे त इमरान खान मुल्क सां प्ले बॉय वारो सलूक कयो। क़ौम इमरान खान ऐं संदसि सिलेक्टर्स खे कॾहिं बि माफ़ न कंदी। कराची में पुलिस ऐं रेंजर्स जी गॾियल कार्रवाई। MQM लंडन जे 3 जवाबदारनि ऐं बैनुल सूबाई ॾोहारियुनि जे ग्रुप जे सरबराह खे साथियुनि समेत गिरफ़्तार कयो वियो। गिरफ़्तार जवाबदारनि में रियाज़ उर्फ सिंधु, हमाद उर्फ हमज़ा, बदरू शिकारपुरी, अरबाज़, अयूब पेंटर ऐं ॿिया शामिल। सेवण शरीफ जे जहाज चौक पार्क में नामालूम हथियारबंदनि हथां गोलियूं हणी क़तल कयल नौजवान जो लाश इंडस हाईवे ते रखी धरणो। ॿिन्ही तरफ़ गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं। पुलिस पारां जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी ख़ातिरी बाद एहतिजाज ख़त्म। नाज़रीन, ही हिन वक़्त जी हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं ॾिसंदा असांजे YouTube चैनल ते। असांजे YouTube चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।